शादी के 3 महीना थिया हुआ। ज़ाल जी मुंडी चोरी थी वई। उन रोई मुड़स खे दांह ॾिनी त मुंडी तुंहिंजी माउ चोराई आहे। मुड़स चयो चरी न थी, माउ कॾहिं बि पुट जे घर मां चोरी न कंदी। ज़ाल चयो त मुंडी मूं महस ते रखी हुई, घर में पाण टिनि खां सवाइ केरु कोन हो। मुड़स ज़ाल खे सम्झायो त तूं किथे रखी हूंदी, विसरी वई हूंदी। मुड़स न पिए चाहियो त घर फिटे। हिकु पासे नई कुंवार, ॿिए पासे जीजल माउ। छा करे? जॾहिं ज़ाल रड़ करे चवण लॻी, या त मूंखे रख या त माउ खे। आउं हाणे हिन औरत खे बर्दाश्त न कंदसि। हाणे ॻाल्हि चोट थी वई ऐं मुड़स ज़ाल खे थप्पड़ हंई। ज़ाल रोअंदे पुछियो, तोखे तुंहिंजी माउ ते एतिरो यकीन छो आहे? उहो चोरी न कंदी। मुड़स चयो, आउं जॾहिं नंढो हुअसि, बाबा गुज़ारे वियो हो। अम्मा पंहिंजी जवानी पाड़े जे घरनि मां थांव ॿुहारो करे गुज़ारो कंदी हुई। पाण बुखी सुखी हिकु मानी मिलंदी हुअसि, सा वेड़े रखंदी हुई मुंहिंजे लाइ। आउं स्कूल मां अची खाई पचाईंदो हुअसि, टुकर उहो खाई सुम्हंदी हुई। आउं चवंदो बि हुअसि त अम्मा अचु त गॾिजी मानी खाऊं, पर चवंदी हुई त मुंहिंजी मानी दॿकी में पई आहे, पोइ खाईंदसि। जंहिं माउ पंहिंजो पेट कटे मुंहिंजा बचियल टुकड़ा खाई मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो जो आउं पैसा कमाइण जे क़ाबिल थी वियो आहियां, अॼु उन माउ खे मामूली मुंडीअ जो इल्ज़ाम हणी कढी छॾियां। तोखे वञिणो आहे, हली वञ। ज़ाल ॿी मूंखे मिली वेंदी, पर माउ ॿी न मिलंदी।